पनो आखिल लॻे रज़ा ॻोठ थाणे जी हद में महर जतोई तकरार वरी कर खयो। बंधू बेले में महरन जतोई में छिती फायरिंग गोलियों लगन करे हुसैन बख्श पुट मलंग महर मारिजी वियो। इन हवाले से वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनो आखिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी असांखे ॿुधाईंदा हलूं त पन्नो आकिल में महर जतोई खूनी तकरार ॿीहर कर खयो आहे, जंहिंजे नतीजे में पन्नो आकिल जे कचे रज़ागोठ थाणे जी हद बिंडो ॿेले में जतोई कबीले जे हथियारबंदनि गोलियूं हलाए हिकु नौजवान हुसैन महर पुट मलंग महर खे क़तल करे छॾियो आहे। उनखे ज़ख़्मी हालत में हुसैन अहमद खे पन्नो आकिल अस्पताल आंदो पियो वियो त हिन पन्नो आकिल अस्पताल पहुचण बाद दम ॾेई छॾियो, जंहिंजी ज़रूरी कार्रवाई बाद डॉक्टर उनखे फारिग करे छॾियो आहे, जंहिंजो लाश हाणे अबाणे ॻोठ नियो वियो आहे। तदफ़ीन लाइ अहिड़े वाक़े खां पोइ महर जतोइनि में सख़्तु छिकताण पैदा थियल आहे ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां ॿिन्ही धुरनि में फायरिंग जा इतला पिण आहिनि, पर पुलिस उन बिंडो ॿेले जेको सिंधू जे कप ते आहे उते अञा पहुचण में नाकाम बणियल आहे। अव्हांखे इहो बि वाज़े कंदो हलां त पन्नो आकिल में 3 महीना खनि पहिरियां साॻे इलाइक़े में महरनि ऐं जतोइनि में थियल खूनी झड़प दौरान 2 महर कबीले जा माण्हू ऐं 6 जतोई कबीले जा माण्हू 24 कलाकनि अंदरि क़तल थी विया हुआ ऐं 10 खां वधीक ॿिन्ही धुरनि जा माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ। अहिड़े वाक़े बाद ताज़ो हुसैन अहमद पुट मलंग महर जे क़त्ल जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजो अञा ताईं केस दाख़िल न थियो आहे। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची